سورة القصص. بسم الله الرحمن الرحيم. طاسين. تلك آيات الكتاب المبين. نتلو عليك من نبأ موسى وفرعون بالحق لقوم يؤمنون. إن فرعون علا في الأرض وجعل أهلها شيعا يستضعف طائفة منهم يذبح أبناءهم ويستحيي نساءهم إنه كان من المفسدين. ونريد أن نمن على الذين استضعفوا في الأرض ونجعلهم أئمة ونجعلهم الوارثين. ونمكن لهم في الأرض ونري فرعون وهامان وجنودهما منهم ما كانوا يحذرون. अल्लाह बाझारे महरबान जे नाले सां शुरू। तासीन मीम। हे पधरे किताब जूं आयतूं आहिनि। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूसा ऐं फिरऔन जो कुझु अहवाल मोमिन माण्हुनि जे ॿुधाइण लाइ तोखे सचे तरह पढ़ी ॿुधायूं था। बेशक फिरऔन मुल्क में वॾाई कई हुई ऐं उन जे रहण वारनि खे टोलियूं टोलियूं करे छॾियो हुआईं। मंझाउनि हिक टोलीअ खे हीणो कयो हुआईं जो संदुन पुट कुहंदो हो ऐं संदुन धेरूं जेरूं छॾींदो हो। बेशक उहो फसादियुनि मां हो। ऐं घुरियोसूं त जिन खे मुल्क में हीणो कयो वियो हो तिन ते एहसान करियूं ऐं खेनि सरदार बणायूं ऐं खेनि वारिस करियूं ऐं खेनि मुल्क में दबदबो ॾियूं ऐं फिरऔन ऐं हामान ऐं संदुन लश्करनि खे उन्हनि हीणनि खां उहा ॻाल्हि ॾेखारियूं जंहिंखां डिॼंदा हुआ। وَأَوْحَيْنَا إِلَى أُمِّ مُوسَى أَنْ أَرْضِعِيهِ فَإِذَا خِفْتِ عَلَيْهِ فَأَلْقِيهِ فِي الْيَمِّ وَلَا تَخَافِي وَلَا تَحْزَنِي إِنَّا رَادُّوهُ إِلَيْكِ وَجَاعِلُوهُ مِنَ الْمُرْسَلِينَ. فَالْتَقَطَهُ آلُ فِرْعَوْنَ لِيَكُونَ لَهُمْ عَدُوًّا وَحَزَنًا إِنَّ فِرْعَوْنَ وَهَامَانَ وَجُنُودَهُمَا كَانُوا خَاطِئِينَ. وَقَالَتِ امْرَأَةُ فِرْعَوْنَ قُرَّةُ عَيْنٍ لِّي وَلَكَ لَا تَقْتُلُوهُ عَسَىٰ أَن يَنفَعَنَا أَوْ نَتَّخِذَهُ وَلَدًا وَهُمْ لَا يَشْعُرُونَ. ऐं मूसा जी माउ ॾांहुं इल्हाम कयोसूं त उन खे खीर पियार। जॾहिं हुन जे लाइ डिॼी तॾहिं खेसि दरिया में उछलिज ऐं न की डिॼिज ऐं न की ग़मगीन थिज, छो त असीं खेसि तो ॾांहुं वराइण वारा आहियूं ऐं खेसि पैगुंबरनि मां करण वारा आहियूं। पोइ फिरऔन जे घराणे वारनि उन खे झटियो
त नेठ उन्हनि लाइ वेरी ऐं ॾुख जो सबबु थी। छो त फिरौन ऐं हामान ऐं संदन लश्कर ख़ता कंदड़ हुआ। ऐं फिरौन जी ज़ाल चयो त हीउ छोकर मुंहिंजे लाइ ऐं तुंहिंजे लाइ अखियुनि जो ठार आहे, उनखे न कुहो, मन असांखे नफ़ो ॾिए या खेसि पुट करियूं। ऐं उहे उन जे हाल जी हक़ीक़त न ॼाणंदा हुआ। وأصبح فؤاد أم موسى فارغا إن كادت لتبدي به لولا أن ربطنا على قلبها لتكون من المؤمنين وقالت لأخته قصيه فبصرت به عن جنب وهم لا يشعرون وحرمنا عليه المراضع من قبل فقالت هل أدلكم على أهل بيت يكفلونه لكم وهم له ناصحون فرددناه إلى أمه كي تقر عينها ولا تحزن ولتعلم أن وعد الله حق ولكن أكثرهم لا يعلمون ऐं मूसा जे माउ जी दिल बेक़रार थी। बेशक इन ॻाल्हि खे सुत ते ई पधरो करे हा, जेकॾहिं संदसि दिल ते असीं बंदिश न करियूं हा, हिन लाइ त विसंदड़नि मां थी। ऐं मूसा जी भेण खे चयाईं त संदसि पेरो खण। पोइ उहा उन खे परे खां ॾिसंदी रही ऐं उन्हनि नथे ॼातो। ऐं भेणसि जे पहुचण खां अॻु मथुसि दायनि जो खीर हराम कयोसूं। पोइ भेणसि चयो त आऊं अव्हां खे अहिड़ो घराणो ॾसियां जो उहे अव्हां जे पारां उन जी संभाल कनि ऐं उहे उन जा घणो ख़ैरख़्वाह हुजनि। पोइ खे संदसि माउ ॾांहुं वरी पहुचायोसीं त संदसि अखियूं ठरनि ऐं ग़मगीन न थिए ऐं हीउ बि ॼाणे त बेशक अल्लाह जो अंजाम सचो आहे, पर घणा माण्हू न ॼाणंदा आहिनि। ولما بلغ أشده واستوى آتيناه حكما وعلما وكذلك نجزي المحسنين ودخل المدينة على حين غفلة من أهلها فوجد فيها رجلين يقتتلان هذا من شيعته وهذا من عدوه فاستغاثه الذي من شيعته على الذي من عدوه فوكزه موسى فقضى عليه قال هذا من عمل الشيطان إنه عدو مضل مبين قال رب إني ظلمت نفسي فاغفر لي فغفر له إنه هو الغفور الرحيم قال رب بما أنعمت علي فلن أكون ظهيرا للمجرمين ऐं जंहिं महिल पंहिंजी जवानीअ खे पहुतो
ऐं पुख़्तो थियो तंहिं महिल खेसि दानाई ऐं इल्मु ॾिनोसूं ऐं अहिड़ी तरह भलारनि खे चङो बदिलो ॾींदा आहियूं। ऐं मूसा शहर में उते जे रहाकुनि जी ग़फ़लत जे वक़्तु दाख़िल थियो, पोइ उते ॿ मर्द पाण में विढ़ंदा ॾिठाई। ही हिकिड़ो संस क़ौम मां हो ऐं ही ॿियो संस वेरीअ फिरौन जी क़ौम मां हो। पोइ जेको संस क़ौम मां हो तंहिं उन्हीअ ते हमराही घुरी जेको संस वेरी जी क़ौम मां हो। पोइ मूसा उन खे मुक हईं ऐं उन खे पूरो कयाई। चयाईं त ही शैतान जे कम मां आहे, बेशक उहो पधरो गुमराह कंदड़ वेरी आहे। चयाईं त ए मुंहिंजा पालनहार, बेशक मूं पाण ते ज़ुल्म कयो, तंहिं करे मूंखे बख़्श। पोइ खेसि बख़्शी आईं, बेशक उहो ई बख़्शणहार महिरबान आहे। चयाईं त ए मुंहिंजा पालनहार, जेको मूं ते फज़िल कयो अथई, तंहिं सबबां ॾोहारियुनि जो मददगार कॾहिं न थींदुसि। فأصبح في المدينة خائفا يترقب فإذا الذي استنصره بالأمس يستصرخه قال له موسى إنك لغوي مبين فلما أن أراد أن يبطش بالذي هو عدو لهما قال يا موسى أتريد أن تقتلني كما قتلت نفسا بالأمس إن تريد إلا أن تكون جبارا في الأرض وما تريد أن تكون من المصلحين وجاء رجل من أقصى المدينة يسعى قال يا موسى إن الملأ يأتمرون بك ليقتلوك فاخرج إني لك من الناصحين فخرج منها خائفا يترقب قال رب نجني من القوم الظالمين पोइ सुबुह ताईं शहर में डिॼंदड़ मुंतज़िर रहियो त ओचितो जंहिं काल खांसि मदद घुरी हुई तंहिं खांसि वरी मदद घुरी। मूसा खेसि चयो त बेशक तूं पधरो बेराहो आहीं। पोइ जेको ॿिन्हिनि जो वेरी हो तंहिं ॾांहुं मूसा जंहिं महिल हथ डिघेरण जो इरादो कयो तंहिं महिल फरियाद कंदड़ मूसा खे पाण ते संभरियल समझी चयो त ए मूसा, जीअं काल हिकिड़े माण्हूअ खे कुठई तीअं मूंखे बि कुहण जो इरादो करीं थो छा? मुल्क में ज़बरदस्त थियण खां सवाइ तुंहिंजो ॿियो को इरादो नाहे। तूं सुधारींदड़नि मां हुजण नथो घुरीं। ऐं हिकु मर्द शहर जे परिएं पासे खां डोड़ंदो आयो। चयाईं त ए मूसा, बेशक हितां जा सरदार तो लाइ रिथ कनि था त तोखे कुहनि, तंहिं करे निकिरी वञ। बेशक आऊं तो लाइ ख़ैर घुरंदड़नि मां आहियां। पोइ मूसा डिॼंदो इंतज़ार कढंदो उन शहर मां निकितो। चयाईं त ए मुंहिंजा पालनहार, ज़ालिमनि जी क़ौम खां मूंखे बचाए। ولما توجه تلقاء مدين قال عسى ربي أن يهديني سواء السبيل
ولما ورد ماء مدين وجد عليه أمة من الناس يسقون ووجد من دونهم امرأتين تذودان قال ما خطبكما قالتا لا نسقي حتى يصدر الرعاء وأبونا شيخ كبير فسقى لهما ثم تولى إلى الظل فقال رب إني لما أنزلت إلي من خير فقير فجاءته إحداهما تمشي على استحياء قالت إن أبي يدعوك ليجزيك أجر ما سقيت لنا فلما جاءه وقص عليه القصص قال لا تخف نجوت من القوم الظالمين ऐं जंहिं महल मदियन शहर जे तरफ़ मुंहुं कयाई तंहिं महिल चयाई त उम्मीद अथमि त मुंहिंजो पालणहार मूंखे सिधी वाट ॾेखारींदो ऐं जंहिं महिल मदियन जे तड़ ते पहुतो तंहिं महिल उन माण्हुनि जी हिक टोलीअ खे जानवरनि खे पाणी पियारींदे ॾिठो ऐं उन्हनि खां सवाइ ॿ ज़ालूं बि पंहिंजो धण पाणी पीअण खां झलींदे ॾिठाई मूसा चयो तव्हांजो कहिड़ो कमु आहे चयाऊं त असीं एसीं पंहिंजे धण खे पाणी न पियारियूंदेसीं जेसीं धनार पंहिंजा जानवर प्यारे न मोटाइनि ऐं असांजो पीउ वॾो ॿुढड़ो आहे पोइ उन्हनि जे धण खे पाणी पियारियाई वरी रहण लाइ पाछे ॾांहुं फिरियो पोइ चयाई त ऐ मुंहिंजा पालणहार बेशक जेकी मूं ॾांहुं चङाईअ मां मोकिली तंहिं लाइ आऊं मुहताज आहियां पोइ मंझाउनि हिकिड़ी लॼ सां घुमंदी वटि आई चयाई त मुंहिंजो पीउ तोखे हिन लाइ सॾे थो त जेको असांजे धण खे पाणी पियारे तंहिंजी मज़ूरी तोखे ॾे पोइ जंहिं महिल वटुसि आयो ऐं सारो क़िसो वटुसि बयान कयाई तंहिं महिल शुएब चयो त न ॾिॼु हाणे ज़ालिम क़ौम खां छुटें قالت إحداهما يا أبت استأجره إن خير من استأجرت القوي الأمين قال إني أريد أن أنكحك إحدى ابنتي هاتين على أن تأجرني 8 حجج فإن أتممت 10 فمن عندك وما أريد أن أشق عليك فتجدني إن شاء الله من الصالحين قال ذلك بيني وبينك أيما الأجلين قضيت فلا عدوان علي والله على ما نقول وكيل मंझाउनि हिक चयो त ए बाबा हिन खे मज़ूर करे रख छो त भलो नौकर जंहिंखे मज़ूर करे रखी उहो आहे जो सघारो मोतबर हुजे शुएब चयो त मुंहिंजो इरादो आहे त हिननि पंहिंजनि
ॿिनि धीअनि मां हिकु हिन शर्त ते तोखे परणायां त 8 साल मुंहिंजी मज़ूरी करीं, ऐं जेकॾहिं 10 वरह पूरा कंदे त उहो तुंहिंजे पार खां अहसान आहे, ऐं आऊं तोते का ओखाई करण नथो घुरां। जेकॾहिं अल्लाह घुरियो त मूंखे ख़ैर घुरंदड़नि मां ॾिसंदे। मूसा चयो त मुंहिंजे ऐं तुंहिंजे विच में इहो अंजाम आहे, उन्हनि ॿिन्ही मुद्दतनि मां का पूराई करियां त मूं ते को ज़ोर न हूंदो, ऐं जेकी चऊं था तंहिं ते अल्लाह शाहिद बस आहे। فلما قضى موسى الأجل وسار بأهله آنس من جانب الطور نارا قال لأهلهم كثوا إني آنست نارا لعلي آتيكم منها بخبر أو جذوة من النار لعلكم تصطلون فلما أتاها نودي من شاطئ الوادي الأيمن في البقعة المباركة من الشجرة أن يا موسى إني أنا الله رب العالمين وأن ألق عصاك فلما رآها تهتز كأنها جان ولا مدبرا ولم يعقب يا موسى أقبل ولا تخف إنك من الآمنين أسلك يدك في جيبك تخرج بيضاء من غير سوء واضمم إليك جناحك من الرهب فذلك برهانان من ربك إلى فرعون وملئه إنهم كانوا قوما فاسقين قال رب إني قتلت منهم نفسا فأخاف أن يقتلون وأخي هارون هو أفصح مني لسانا فأرسله معي رد أن يصدقني إني أخاف أن يكذبون قال سنشد عضدك بأخيك ونجعل لكما سلطانا فلا يصلون إليكما بآياتنا أنتما ومن اتبعكما الغالبون पोइ जंहिं मूसा इहा मुद्दत पूरी कई ऐं पंहिंजे घर वारनि खे वठी हलियो, तंहिं महिल विच रस्ते में कोहे तूर जे पासे ॾांहुं बाहि ॾिठाई। पंहिंजनि घर वारनि खे चयाईं त तरसो, बेशक मूं बाहि ॾिठी आहे, उमीद अथमि त उतां हूं का ख़बर या को बाहि जो टांडो अव्हां वटि आणींदुसि त मन अव्हीं पाण सेकियो। पोइ जॾहिं उन बाहि वटि आयो तॾहिं मैदान जे सॼे भर खां मुबारक जाइ ऐं वण मां छॾियो वियो त ऐ मूसा,
बेशक आऊं जहाननि जो पालनहार अल्लाह आहियां। ऐं तूं पंहिंजी लठ उछल, पोइ जंहिं महिल उन खे चुरंदो ॾिठाई ॼण कोहा नांग आहे, तंहिं महिल पुठीरो थी मुंहुं मोड़ियाई ऐं पोइ ते न मोटियो। चयोसूं त ऐ मूसा ओरे अच ऐं न डिॼ, जो बेशक तूं अमन वारनि मां आहीं। पंहिंजो हथ गिरेबान में विझ त बेऐब चमकंदड़ थी निकिरे, ऐं ख़ौफ़ खां तसल्ली थियण लाइ पंहिंजूं बाहूं पाण ॾांहुं गॾु। पोइ उहे ॿई हुजतूं फिरौन ऐं संस लश्कर ॾांहुं तुंहिंजे पालनहार जे तरफ़ खां आहिनि। बेशक उहे बदकार माण्हू हुआ। चयाईं त ऐ मुंहिंजा पालनहार, बेशक मंझाउनि हिकु शख़्स खे मूं मारियो आहे, तंहिं करे आऊं पंहिंजे मारजण खां डिॼां थो। ऐं मुंहिंजो भाउ हारून मूंखां ज़बान जे करे वधीक चिटो ॻाल्हाईंदड़ आहे, तंहिं करे उन खे मूंसां मदद ॾींदड़ करे मोकल त मुंहिंजी तस्दीक करे, छो त आऊं पंहिंजे कूड़े थियण खां डिॼां थो। अल्लाह चयो त सिघो तुंहिंजा बाज़ू तुंहिंजे भाउ सां मुहकम कंदासूं ऐं अव्हां खे ग़लबो ॾींदासूं, पोइ उहे अव्हां ॾांहुं ईज़ा लाइ पहुची न सघंदा। असांजे मौजज़नि सबबां अवीं ॿई ऐं जेकी अव्हां जे पुठियां लॻा से ग़ालिब रहंदा। فلما جاءهم موسى بآياتنا بينات قالوا ما هذا إلا سحر مفترى وما سمعنا بهذا في آبائنا الأولين وقال موسى ربي أعلم بمن جاء بالهدى من عنده ومن تكون له عاقبة الدار إنه لا يفلح الظالمون। पोइ जंहिं महिल मूसा असांजे पधरनि मौजज़नि सां वटन आयो, तंहिं महिल चयाऊं त ही रुगो घड़ियल जादू आहे। ऐं इहा ॻाल्हि पंहिंजनि पहिरियनि पीउ ॾाॾनि में न ॿुधीसूं। ऐं मूसा चयो त मुंहिंजो पालनहार उन्हीअ खे वधीक ॼाणंदो आहे, जंहिं वटांसि हिदायत आंदी आहे ऐं जंहिं लाइ आख़िरत में मोचारी आक़िबत जो घर आहे। बेशक ज़ालिम न छुटंदा। وقال فرعون يا أيها الملأ ما علمت لكم من إله غيري فأوقد لي يا هامان على الطين فاجعل لي صرحا لعلي أطلع إلى إله موسى وإني لأظنه من الكاذبين। ऐं फिरौन चयो त ऐ सरदारो, मूं अव्हां लाइ पाण खां सवाइ को ॿियो माबूद न जातो आहे। पोइ ऐ हामान, मूं लाइ सिरनि जो खूरो ॿार, पोइ मूं लाइ हिकु माड़ी बणाए त मां मूसा जे माबूद ॾांहुं चढ़ां ऐं आऊं बेशक खेसि कूड़नि मां भायां थो। واستكبر هو وجنوده في الأرض بغير الحق وظنوا أنهم إلينا لا يرجعون فأخذناه وجنوده فنبذناهم في اليم فانظر كيف كان عاقبة الظالمين
وَجَعَلْنَاهُمْ أَئِمَّةً يَدْعُونَ إِلَى النَّارِ وَيَوْمَ الْقِيَامَةِ لَا يُنصَرُونَ وَأَتْبَعْنَاهُمْ فِي هَذِهِ الدُّنْيَا لَعْنَةً وَيَوْمَ الْقِيَامَةِ هُمْ مِنَ الْمَقْبُوحِينَ उन फिरौन ऐं संस लश्कर नाहक मुल्क में वॾाई कई ऐं भायाऊं त उहे असां ॾांहुं न मोटाइबा। पोइ खेस ऐं संस लश्करनि खे पकड़ियोसूं, पोइ खेस समुंड में उछलियोसूं। पोइ ॾिस त ज़ालिमनि जी पछाड़ी कहिड़ी तरह थी। ऐं असां उहे दोज़खिन जा अॻवान बणाया जो माण्हुनि खे बाहि ॾांहुं सॾींदा हुआ ऐं क़यामत जे ॾींहुं मदद न ॾिबीन। ऐं हिन दुनिया में लानत संदन पोइ तां लाथीसूं ऐं क़यामत जे ॾींहुं उहे बुछड़नि मां हूंदा। وَلَقَدْ آتَيْنَا مُوسَى الْكِتَابَ مِنْ بَعْدِ مَا أَهْلَكْنَا الْقُرُونَ الْأُولَى بَصَائِرَ لِلنَّاسِ وَهُدًى وَرَحْمَةً لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ وَمَا كُنْتَ بِجَانِبِ الْغَرْبِيِّ إِذْ قَضَيْنَا إِلَى مُوسَى الْأَمْرَ وَمَا كُنْتَ مِنَ الشَّاهِدِينَ وَلَكِنَّا أَنشَأْنَا قُرُونًا فَتَطَاوَلَ عَلَيْهِمُ الْعُمُرُ وَمَا كُنْتَ ثَاوِيًا فِي أَهْلِ مَدْيَنَ تَتْلُو عَلَيْهِمْ آيَاتِنَا وَلَكِنَّا كُنَّا مُرْسِلِينَ وَمَا كُنْتَ بِجَانِبِ الطُّورِ إِذْ نَادَيْنَا وَلَكِنْ رَحْمَةً مِّن رَّبِّكَ لِتُنذِرَ قَوْمًا مَّا أَتَاهُم مِّن نَّذِيرٍ مِّن قَبْلِكَ لَعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ وَلَوْلَا أَن تُصِيبَهُم مُّصِيبَةٌ بِمَا قَدَّمَتْ أَيْدِيهِمْ فَيَقُولُوا رَبَّنَا لَوْلَا أَرْسَلْتَ إِلَيْنَا رَسُولًا فَنَتَّبِعَ آيَاتِكَ وَنَكُونَ مِنَ الْمُؤْمِنِينَ ऐं बेशक मूसा खे किताब ॾिनोसूं, उन खां पोइ जो पहिरियुनि जुगनि खे हलाक कयोसूं, जो उहो माण्हुनि लाइ चिटो दलील ऐं हिदायत कंदड़ ऐं बाज हो त मन उहे नसीहत वठनि। ऐं ऐं पैगंबर तूं तॾहिं उल्हंदे पासे खां न हुए जॾहिं मूसा ॾांहुं वही मोकिलियोसूं ऐं न कि तूं उते हाज़रनि मां हुए। पर केतिराई जुग मूसा खां पोइ पैदा कयासूं, पोइ मथुनि मुदत डिघी गुज़री। ऐं न कि तूं मदीन वारनि में रहंदड़ हुए जो असां जूं खेनि आयतूं पढ़ी ॿुधाई थे, पर असीं पैगंबरनि खे मोकिलींदा रहियासूं। ऐं न कि तूं कोहे तूर जे पासे हुए जॾहिं मूसा खे सॾियोसूं, पर तुंहिंजे पालनहार जी बाझ तो ते हिन लाइ थियल आहे त तूं उन्हीअ क़ौम खे डेॼारीं जिन वटि तोखां अॻु को डेॼारींदड़ न आयो त मन उहे नसीहत वठनि। ऐं जेकॾहिं ईअं न हुजे हा त संदन हथनि जेकी अॻे मोकिलियो आहे तंहिंजे सबबु उन्हनि ते जॾहिं मुसीबत पहुचे तॾहिं मतां चवनि त असांजा पालनहार असां ॾांहुं को पैगंबर छो न मोकिली
त तुंहिंजी आयतुनि जा ताबेदार बणिजूं हा ऐं मोमिननि मां हुजूं हा त तोखे न मोकिलियूं हा। فلما جاءهم الحق من عندنا قالوا لولا أوتي مثل ما أوتي موسى أولم يكفروا بما أوتي موسى من قبل قالوا سحران تظاهرا وقالوا إنا بكل كافرون قل فأتوا بكتاب من عند الله هو أهدى منهما اتبعه إن كنتم صادقين فإن لم يستجيبوا لك فاعلم أنما يتبعون أهواءهم ومن أضل ممن اتبع هواه بغير هدى من الله إن الله لا يهدي القوم الظالمين ولقد وصلنا لهم القول لعلهم يتذكرون पोइ जंहिं महिल असां वटां उन्हनि वटि सचो वही आयो तंहिं महिल चवण लॻा त जहिड़ो मौजज़ो मूसा खे ॾिनो वियो तहिड़ो हिन पैगंबर खे छो न ॾिनो वियो आहे। जेकी अॻे मूसा खे ॾिनो वियो तंहिंजो इनकार न कयो अथनि छा। हाणे चवनि था त तौरेत ऐं क़ुरान ॿई हिकु जहिड़ा जादू आहिनि ऐं चवनि था त असीं हर हिक जा मुनकर आहियूं। खेनि चओ त जेकॾहिं सचा आहियो त अल्लाह वटां को किताब आणियो जो उन्हनि ॿिन्ही खां वधीक सिधो रस्तो ॾेखारींदड़ हुजे त उन जी ताबेदारी करियां। पोइ जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि क़बूल न कनि त ॼाण त उहे रुगो पंहिंजनि सदनि ते हलंदा आहिनि ऐं जेको अल्लाह जे रस्ते ॾेखारण खां सवाइ पंहिंजी सद ते हले तंहिंखां वधीक गुमराह केरु आहे। बेशक अल्लाह ज़ालिमनि जी क़ौम खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। ऐं बेशक हिन क़ुरान खे उन्हनि लाइ लॻोलॻ मोकिलियोसूं त मन उहे नसीहत वठनि। الذين آتيناهم الكتاب من قبله هم به يؤمنون وإذا يتلى عليهم قالوا آمنا به إنه الحق من ربنا إنا كنا من قبله مسلمين أولئك يؤتون أجرهم مرتين بما صبروا ويدرؤون بالحسنة السيئة ومما رزقناهم ينفقون وَإِذَا سَمِعُوا اللَّغْوَ أَعْرَضُوا عَنْهُ وَقَالُوا لَنَا أَعْمَالُنَا وَلَكُمْ أَعْمَالُكُمْ سَلَامٌ عَلَيْكُمْ لَا نَبْتَغِي الْجَاهِلِينَ إِنَّكَ لَا تَهْدِي مَنْ أَحْبَبْتَ وَلَكِنَّ اللَّهَ يَهْدِي مَن يَشَاءُ وَهُوَ أَعْلَمُ بِالْمُهْتَدِينَ
जिन खे हिन क़ुरान खां अॻु किताब ॾिनो अथऊं से उन क़ुरान खे मञींदा आहिनि ऐं जॾहिं खेनि ही क़ुरान पढ़ी ॿुधाइबो आहे तॾहिं चवंदा आहिनि त उन ते ईमान आंदोसूं बेशक उहो असांजे पालणहार वटां सचो आहे बेशक असां उन जे नाज़िल थियण खां अॻे ई मुसलमान हुआसूं। इहे उहे आहिनि जिन खे संदन अजुर 2 भेरा ॾिबो इन्हीअ करे जो सब्र कयाऊं ऐं मदाईअ खे चङाईअ सां टारींदा आहिनि ऐं जेका खेनि का रोज़ी ॾिनी अथऊं तंहिं मां ख़र्चींदा आहिनि ऐं जॾहिं का बेहूदी ॻाल्हि ॿुधंदा आहिनि तॾहिं उन खां मुंहुं मोड़ींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असांजा कम असां लाइ आहिनि ऐं अव्हां जा कम अव्हां लाइ आहिनि अव्हां ते सलाम हुजे असीं जाहिलनि जी संगत खे नथा घुरूं। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशक तूं जंहिंखे घुरीं तंहिंखे हिदायत करे नथो सघीं पर अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे हिदायत कंदो आहे ऐं उहो हिदायत वारनि खे चङी तरह ॼाणंदड़ आहे। وقالوا إن نتبع الهدى معك نتخطف من أرضنا أولم نمكن لهم حرما آمنا يجبى إليه ثمرات كل شيء رزقا من لدنا ولكن أكثرهم لا يعلمون। ऐं के चवंदा आहिनि त जेकॾहिं तोसां हिदायत जी ताबेदारी कंदासूं त पंहिंजे मुल्क मां तड़जी वेंदासूं खेनि हरम में अमन सां न टिकायोसूं छा जो उन ॾांहुं सभु कंहिं जिन्स जो मेवो पाण वटां रोज़ी तरह पहुचाइबो आहे पर उन्हनि मां घणा माण्हू न ॼाणंदा आहिनि। وكم أهلكنا من قرية بطرت معيشتها فتلك مساكنهم لم تسكن من بعدهم إلا قليلا وكنا نحن الوارثين وما كان ربك مهلك القرى حتى يبعث في أمها رسولا يتلو عليهم آياتنا وما كنا مهلك القرى إلا وأهلها ظالمون। ऐं ॻोठनि मां केतिराई वीरान कयासूं जे पंहिंजे गुज़रान में हद खां लंघिया हुआ पोइ उहे संदुनि रहण जूं जायूं आहिनि उन्हनि खां पोइ किन थोरनि वक़्तनि खां सवाइ उते रहियो ई कोन आहे ऐं आख़िर असीं ई वारस हुआसूं। ऐं ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो पालणहार ॻोठनि खे एसी कॾहिं बि नास करण वारो न आहे जेसी उन जे कंहिं वॾे शहर में को पैगंबर न मोकिले जो असां जूं आयतूं खेनि पढ़ी ॿुधाए ऐं ॻोठनि खे कॾहिं बि नास करण वारा न आहियूं सवाइ इन हालत जे जो संदुनि रहण वारा ज़ालिम हुजनि। وما أوتيتم من شيء فمتاع الحياة الدنيا وزينتها وما عند الله خير وأبقى أفلا تعقلون أفمن وعدناه وعدا حسنا فهو لاقيه كمن متعناه متاع الحياة الدنيا ثم هو يوم القيامة من المحضرين।
ऐं हर हिकु जिन्स मां जेकी अव्हां खे ॾिनो वियो आहे सो दुनिया जी हयातीअ जो सामान ऐं उन जो सींगार आहे, ऐं जेकी अल्लाह वटि आहे सो भलो ऐं सदाई रहण वारो आहे, पोइ छो न सम्झ रखंदा आहियो। भला जंहिंखे चङो अंजाम ॾिनोसूं उहो हू लहण वारो आहे, सो उन्हीअ जहिड़ो आहे छा जंहिंखे दुनिया जे सामान सां आसूदो कयोसूं, वरी उहो क़यामत जे ॾींहुं अज़ाब में हाज़िर कयलनि मां हुजे। وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ أَيْنَ شُرَكَائِيَ الَّذِينَ كُنتُمْ تَزْعُمُونَ قَالَ الَّذِينَ حَقَّ عَلَيْهِمُ الْقَوْلُ رَبَّنَا هَؤُلَاءِ الَّذِينَ أغويناهم كما غوينا تبرأنا إليك ما كانوا إيانا يعبدون وقيل ادعوا شركاءكم فدعوهم فلم يستجيبوا لهم ورأوا العذاب لو أنهم كانوا يهتدون ऐं जंहिं ॾींहुं अल्लाह खे न सॾे चवंदो त मुंहिंजा उहे शरीक किथे आहिनि जिन खे अमीं मूं जहिड़ो भाईंदा हुयो। उन ॾींहुं जिन ते अज़ाब जो हुकुम लाज़िम थी चुको हूंदो से चवंदा त असांजा पालनहार ही उहे आहिनि जिन खे गुमराह कयोसूं, जहिड़ा पाण गुमराह थियासूं तहिड़ो खेनि बि गुमराह कयोसूं। हाणे सभिनी खां तुंहिंजे आॾो बेज़ार थियूं था, उहे असांखे न पूॼींदा हुआ। ऐं चयो वेंदो त पंहिंजनि शरीकनि खे सॼो, पोइ खेनि सॾींदा त उहे खेनि वरंदी न ॾींदा, ऐं अज़ाब ॾिसंदा तॾहिं सुध कंदा त जेकर दुनिया में हिदायत वारा हुजनि हा। وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ مَاذَا أَجَبْتُمُ الْمُرْسَلِينَ فَعَمِيَتْ عَلَيْهِمُ الْأَنبَاءُ يَوْمَئِذٍ فَهُمْ لَا يَتَسَاءَلُونَ فَأَمَّا مَنْ تَابَ وَآمَنَ وَعَمِلَ صَالِحًا فَعَسَى أَنْ يَكُونَ مِنَ الْمُفْلِحِينَ ऐं जंहिं ॾींहुं अल्लाह खे न सॾींदो पोइ चवंदो त अव्हां पैगुंबरनि खे कहिड़ी वरंदी ॾिनी। पोइ उन ॾींहुं सभु ॻाल्हियूं खेनि भुलिजी वेंदियूं, पोइ उहे पाण में बि न पुछंदा। पोइ जंहिं तौबा कई ऐं ईमान आंदो ऐं चङा कम कया सो उम्मीद आहे त कामयाबी हासिल कंदड़नि मां थींदो। وَرَبُّكَ يَخْلُقُ مَا يَشَاءُ وَيَخْتَارُ مَا كَانَ لَهُمُ الْخِيَرَةُ سُبْحَانَ اللَّهِ وَتَعَالَى عَمَّا يُشْرِكُونَ وَرَبُّكَ يَعْلَمُ مَا تُكِنُّ صُدُورُهُمْ وَمَا يُعْلِنُونَ وَهُوَ اللَّهُ لَا إِلَٰهَ إِلَّا هُوَ لَهُ الْحَمْدُ فِي الْأُولَى وَالْآخِرَةِ وَلَهُ الْحُكْمُ وَإِلَيْهِ تُرْجَعُونَ قُلْ أَرَأَيْتُمْ إِنْ جَعَلَ اللَّهُ عَلَيْكُمُ اللَّيْلَ سَرْمَدًا إِلَى يَوْمِ الْقِيَامَةِ مَنْ إِلَٰهٌ غَيْرُ اللَّهِ يَأْتِيكُمْ بِضِيَاءٍ أَفَلَا تَسْمَعُونَ
قُلْ أَرَأَيْتُمْ إِنْ جَعَلَ اللَّهُ عَلَيْكُمُ النَّهَارَ سَرْمَدًا إِلَى يَوْمِ الْقِيَامَةِ مَنْ إِلَٰهٌ غَيْرُ اللَّهِ يَأْتِيكُمْ بِلَيْلٍ تَسْكُنُونَ فِيهِ أَفَلَا تُبْصِرُونَ وَمِنْ رَحْمَتِهِ جَعَلَ لَكُمُ اللَّيْلَ وَالنَّهَارَ لِتَسْكُنُوا فِيهِ وَلِتَبْتَغُوا مِنْ فَضْلِهِ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजो पालनहार जेकी घुरंदो आहे सो ख़लकींदो आहे ऐं जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे पसंदि कंदो आहे उन्हनि खे को इख़्तियार कोन्हे अल्लाह खे पाकाई आहे ऐं जंहिंखे साण शरीक मुक़ररु कंदा आहिनि तंहिंखां तमामु मथाऊं आहे ऐं संदन सीना जेकी लिकाईंदा आहिनि ऐं जेकी पाण पधरो कंदा आहिनि सो तुंहिंजो पालनहार ॼाणंदो आहे ऐं उहो अल्लाह आहे उन खां सवाइ को इबादत जो लाइक़ न आहे दुनिया ऐं आख़िरत में संदसि साराह आहे ऐं संदसि ई हुकूमत आहे ऐं ॾांहुं अव्हां खे मोटाइबो खेनि चओ त ॾिसो त सही जेकॾहिं अल्लाह अव्हां खे क़यामत जे ॾींहं ताईं हमेशा राति क़ाइमु करे त अल्लाह खां सवाइ ॿियो कहिड़ो महबूद आहे जो अव्हां वटि सोझरो आणींदो पोइ न ॿुधंदा आहियो छा चओ त ॾिसो त सही त जेकॾहिं अल्लाह अव्हां ते क़यामत जे ॾींहुं तोणी हमेशा ॾींहुं क़ाइमु करे त अल्लाह खां सवाइ ॿियो कहिड़ो महबूद आहे जो अव्हां वटि राति आणींदो जंहिं में अव्हीं आराम वठो पोइ अव्हीं नथा ॾिसो छा ऐं पंहिंजे बाज सां अव्हां लाइ राति ऐं ॾींहुं बणायाई त अव्हीं मुंझसि आराम वठो ऐं संदसि फज़ल मां रोज़ी तलब करियो ऐं तमन अव्हीं शुक्रानो करियो وَيَوْمَ يُنَادِيهِمْ فَيَقُولُ أَيْنَ شُرَكَائِيَ الَّذِينَ كُنتُمْ تَزْعُمُونَ وَنَزَعْنَا مِنْ كُلِّ أُمَّةٍ شَهِيدًا فَقُلْنَا هَاتُوا بُرْهَانَكُمْ فَعَلِمُوا أَنَّ الْحَقَّ لِلَّهِ وَضَلَّ عَنْهُمْ مَا كَانُوا يَفْتَرُونَ ऐं जंहिं ॾींहुं अल्लाह खे न सॾे चवंदो त उहे मुंहिंजा शरीक किथे आहिनि जिन खे अव्हीं मूं जहिड़ो भाईंदा हुयो ऐं हर हिक टोलीअ मां शाहिद जुदा कंदासीं ऐं चवंदासीं त पंहिंजो दलील पेश करियो पोइ उहे ॼाणंदा त बेशक हक़ अल्लाह जे पासे आहे ऐं जेको ठाह ठाहींदा हुआ सो खाउन भुली वेंदो إِنَّ قَارُونَ كَانَ مِنْ قَوْمِ مُوسَى فَبَغَى عَلَيْهِمْ وَآتَيْنَاهُ مِنَ الْكُنُوزِ مَا إِنَّ مَفَاتِحَهُ لَتَنُوءُ بِالْعُصْبَةِ أُولِي الْقُوَّةِ إِذْ قَالَ لَهُ قَوْمُهُ لَا تَفْرَحْ إِنَّ اللَّهَ لَا يُحِبُّ الْفَرِحِينَ وَابْتَغِ فِيمَا آتَاكَ اللَّهُ الدَّارَ الْآخِرَةَ وَلَا تَنْسَ نَصِيبَكَ مِنَ الدُّنْيَا وَأَحْسِنْ كَمَا أَحْسَنَ اللَّهُ إِلَيْكَ وَلَا تَبْغِ الْفَسَادَ فِي الْأَرْضِ إِنَّ اللَّهَ لَا يُحِبُّ الْمُفْسِدِينَ
مفسدين قال إنما أوتيته على علم عندي أَوَلَمْ يَعْلَمْ أَنَّ اللَّهَ قَدْ أَهْلَكَ مِنْ قَبْلِهِ مِنَ الْقُرُونِ مَنْ هُوَ أَشَدُّ مِنْهُ قُوَّةً وَأَكْثَرُ جَمْعًا وَلَا يُسْأَلُ عَنْ ذُنُوبِهِمُ الْمُجْرِمُونَ बेशक कारून मूसा जी क़ौम मां हो, पोइ मथुनि शरारत करण लॻो ऐं खेसि खज़ाननि मां एतिरो ॾिनो होसूं जो संदसि कुंजियनि सघ वारीअ टोलीअ खे थकायो थी। जॾहिं संदसि क़ौम खेसि चयो त माल ॾिसी न मुर्क, छो त अल्लाह मुर्क कंदड़नि खे दोष न रखंदो आहे। ऐं अल्लाह तोखे जेकी ॾिनो आहे तंहिंसां आख़िरत जे घर जी भलाई तलब कर ऐं दुनिया मां पंहिंजो नेक अमल करण जो हिस्सो न विसार। ऐं जहिड़ी तरह अल्लाह तोसां चङाई कई आहे तहिड़ी तरह तूं संस ख़ल्क़ सां चङाई कर ऐं ज़मीन में फ़साद विझण न घुर, छो त अल्लाह फ़साद करण वारनि खे दोस्त न रखंदो आहे। क़ारून चयो त वो घणो माल त रुगो हिकु हुनर सां जो मूं वटि आहे, जो मूंखे मिलियो आहे। न ॼातो हुआईं छा त बेशक अल्लाह खांसि अॻु उहे केतिरा ई जुग नास करे छॾिया हुआ जेकी खांसि ॾाढी सघ वारा ऐं घणी जमीयत वारा हुआ ऐं ॾुहारियुनि खां संदनि ॾोहनि बाबति उज़ुर न पुछबो। فخرج على قومه في زينته قال الذين يريدون الحياة الدنيا يا ليت لنا مثل ما أوتي قارون إنه لذو حظ عظيم وقال الذين أوتوا العلم ويلكم ثواب الله خير لمن آمن وعمل صالحا ولا يلقاها إلا الصابرون पोइ हिकु ॾींहुं पंहिंजी क़ौम जे साम्हूं पंहिंजे सींगार सां निकितो जेकी दुनिया जी हयाती घुरंदा हुआ। तिन चयो त है अरमान, अहिड़ो माल जेकर असांखे बि हुजे हा जहिड़ो कारून खे ॾिनो वियो आहे, बेशक उहो वॾे नसीब वारो आहे। ऐं जिन खे इल्मु ॾिनो वियो तिन चयो त अव्हां लाइ ख़राबी हुजे, अल्लाह जो सवाब उन माण्हूअ लाइ भलो आहे जंहिं ईमान आंदो ऐं चङा कम कया। इहा ॻाल्हि साबरनि खां सवाइ ॿिए कंहिंजे दिलि में न घिड़ंदी आहे। فخسفنا به وبداره الأرض فما كان له من فئة ينصرونه من دون الله وما كان من المنتصرين وأصبح الذين تمنوا مكانه بالأمس يقولون ويكأن الله يبسط الرزق لمن يشاء من عباده ويقدر لولا أمن الله علينا لخسف بنا ويكأنه لا يفلح الكافرون पोइ खेस ऐं संस घर खे ज़मीन में गिहायोसूं। पोइ अल्लाह खां सवाइ का टोली उन लाइ कान हुई जा खेस मदद ॾे ऐं न की पाण वेर वठण वारनि मां हो। ऐं जिन काल संस मर्तबे जी सद थे कई से सुबुह जो चवण लॻा त अजब आहे
त अल्लाह पंहिंजनि बाननि मां जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिंजी रोज़ी कुशादी कंदो आहे ऐं तंग कंदो आहे। जेकॾहिं अल्लाह असां ते एहसान न करे हा त असांखे बि ज़मीन में ॻिहाए छॾे हा। न ॼातो अथई त काफ़रनि खे छोटकारो न आहे। تلك الدار الآخرة نجعلها للذين لا يريدون علوا في الأرض ولا فسادا والعاقبة للمتقين من جاء بالحسنة فله خير منها ومن جاء بالسيئة فلا يجزى الذين عملوا السيئات إلا ما كانوا يعملون इहो आख़िरत जो घर आहे जंहिंखे असां उन्हनि लाइ मुक़ररु कयो आहे जेकी मुल्क में वॾाई न कंदा आहिनि ऐं न की फ़साद विझणु घुरंदा आहिनि ऐं चङी आक़िबत परहेज़गारनि लाइ आहे। जेको चङाई आणींदो तंहिं लाइ उन खां भलो बदिलो आहे। जेको मदाई आणींदो त मदायन करण वारा रुगो उहा सज़ा लहंदा जेकी कयाऊं थी। إن الذي فرض عليك القرآن لرادك إلى معاد قل ربي أعلم من جاء بالهدى ومن هو في ضلال مبين وما كنت ترجو أن يلقى إليك الكتاب إلا رحمة من ربك فلا تكونن ظهيرا للكافرين ولا يصدنك عن آيات الله بعد إذ أنزلت إليك وادع إلى ربك ولا تكونن من المشركين ولا تدع مع الله إلها آخر لا إله إلا هو كل شيء هالك إلا وجهه له الحكم وإليه ترجعون बेशक ते अल्लाह तो ते क़ुरान नाज़िल कयो सो मोटण जी जाइ ॾांहुं तोखे ज़रूर मोटाइण वारो आहे। चओ त जंहिं हिदायत आंदी तंहिंखे मुंहिंजो पालनहार चङो ॼाणंदड़ आहे ऐं उन्हीअ खे बि जेकी पधरीअ गुमराहीअ में आहे। ऐं तोखे को आसरो न हो त तो ॾांहुं ही किताब लाहिबो पर तुंहिंजे पालनहार जी बाज सां लाथो वियो पोइ काफ़िरनि जो मददगार हरगिज़ न थिज। ऐं ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे अल्लाह जी आयतुनि जे पहुचाइण खां उन पुञाणा जो तो ॾांहुं मोकिलियूं वयूं काफ़िर न झलीन ऐं पंहिंजे पालनहार ॾांहुं माण्हुनि खे सॾु ऐं मुशरिकनि मां कॾहिं न थी। ऐं अल्लाह सां गॾु ॿिए कंहिंखे माबूद समझी न सॾु उन खां सवाइ को इबादत जो लाइक़ नाहे। संस ज़ात खां सवाइ सभु का शइ नास थियण वारी आहे। सभु को हुकुम उन जो ई आहे ऐं ॾांहुंसि मोटाया वेंदो।